IMF हुकूमत खे फ़सलुनि जा इमदादी अघ मुक़ररु करण खां रोके छॾियो। IMF वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं कणिक ऐं कमद समेत समूरनि ज़रई फ़सलुनि जा इमदादी अघ मुक़ररु करण खां रोके छॾियो आहे। अहिड़ी शर्त खां पोइ कणिक, कमद ऐं कपह जा फ़सल मुतासिर थियण जा इम्कान आहिनि, जॾहिं त भाण ते सब्सिडी ॾियण ते पाबंदी जे करे हारियुनि खे महांगो इम्पोर्ट भाण ख़रीद करणो पवंदो। ज़रियनि मूजिबि लागू कयल पाबंदियुनि जो अमल मौजूदा फ़सल ख़रीफ़ सीज़न खां शुरू थींदो जून 2026 ताईं मुकमल कयो वेंदो। IMF सूबाई हुकूमतुनि ते बि शर्त रखिया आहिनि त इहे IMF प्रोग्राम 37 महीननि दौरान बिजली ऐं गैस ते का बि सब्सिडी न ॾींदा। ज़रियनि जो चवणु आहे त IMF जी शर्तुनि मूजिबि न त सूबाई हुकूमतूं कमद जो इमदादी अघ मुक़ररु कंदियूं ऐं न ई मिलनि खे क्रशिंग सीज़न शुरू करण बाबति कुझु चई सघंदियूं। यादि रहे त मिल मालिक महांगी खंड जो सबबि महांगो कमद ख़रीदारी खे क़रार ॾियनि था। सबबि मिल मालिकनि जो इल्ज़ाम आहे त गुज़िरियल सीज़न में हुकूमत कमद जो अघु 425 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो हो, पर मिल्स उन खे 425 खां 480 रुपया फ़ी मण ख़रीद कयो। यादि रहे त IMF जी एग्ज़ीक्यूटिव बोर्ड अञा ताईं पाकिस्तान लाइ प्रोग्राम जी मंज़ूरी न ॾिनी आहे, पर न रुॻो शर्तूं लागू कयूं आहिनि, पर उन ते अमल बि चाहे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।